ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 5 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो त भगवान श्री कृष्ण जे नंद जे घर ॼापण जी ख़ुशीअ में उते उत्सव थिए थो ऐं सभई चवण लॻनि था त नंद के घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की। प्यारा भक्तों, अहिड़ी रीत सभई गोप ग्वाल ऐं गोपियूं भगवान श्री कृष्ण जो स्वागत गीत गाए, बाजा ऐं ॿिया संगीत वॼाए वॾे ही धाम धूम सां कनि था। तंहिं बाद स्वयं श्री महादेव जी जोगीअ जो रूप धारे श्री कन्हैया लाल खे ॾिसण वास्ते अचनि था। अचो त अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 5 अध्याय में अॻिते ॾिसूं त कहिड़ी रीत भगवान महादेव जी श्री श्याम सुंदर जो रूप जोगीअ जे रूप में ॾिसनि था। श्री महादेव जी जोगीअ जो रूप धारण करे वेंकटनाथ जे दर्शन करण वास्ते नंदराय जे दरवाज़े ते अची भिख्या न वठी पार ब्रह्म परमेश्वर जो दर्शन ॾाढे प्रेम सां कयो। तंहिं वक़्तु ब्रजवासियनि वञी नंद खे चयो त हिकिड़ो जोगी तुंहिंजे पुट जो जनम ॿुधी आयो आहे। ए राजा परीक्षित, जॾहिं छठीअ जो ॾींहुं थियो तॾहिं नंद जी पंहिंजो अङण चंदन ऐं केसर सां लुंबाए पोताई मोतियनि जा चौक ठाराए गुरुअ खे घुराए पंहिंजे कुल जी रीत मूजिबि पूजा कई ऐं यशोदा श्री श्याम सुंदर खे पीली कुर्ती टोपी ऐं चङा गहना ऐं कपिड़ा पहिराए पूजा करण वास्ते हिंज में खणी आई। प्यारा भक्तों, उन ॾींहुं बिरजबान ऐं ॿिया गोप ऐं गोपियूं कुर्ता टोपियूं ऐं केतिरनि क़िस्मनि जा गहना नंद जे घर ॾियण वास्ते खणी आया ऐं सभिनी ॾाढी ख़ुशीअ सां ढोलकूं वॼाए सुंदर गीत ॻाया ऐं नंद उन ॾींहुं बि गोपियुनि ऐं गोपनि जो चङो सम्मान कयो ऐं हिकिड़ो पींघो रतन जरियल तमामु सुठो श्री श्याम सुंदर जे लोॾाइण लाइ ठारायो। तंहिंमें वेंकटनाथ खे सुमारे यशोदा ॾाढे प्रेम सां लोॾींदी हुई ऐं लक्ष्मीपति जी कृपा सां गोकुल वासियुनि जे घर एतिरा रुपया थी पिया जिन जो को बि ॻारांटो करे नथो सघिजे। उन्हनि सभिनी ख़ुशीअ सां रही श्याम सुंदर जो दर्शन करे पंहिंजो जन्म सफल थे कयो। जॾहिं नंद जी इहो ॿुधो त राजा कंस छोकिरनि जे माराइण वास्ते हुकुम ॾिनो आहे, तॾहिं हिन ग्वालनि सां सॼो हाल करे चयो त पुट पैदा थियण जी भेट हली कंस खे ॾिजे, जंहिं करे कंस जो को बि डपु न रहे। इहा सलाह पाण में करे नंद जी मक्खन दही घी ऐं धन वग़ैरह गाॾियुनि ते लॾाए ग्वालनि समेत मथुरा में वियो ऐं राजा कंस खे भेट में ॾेई पंहिंजे घर पुट थियण जो हाल खेसि ॿुधायो ऐं राजा कंस नंद जीअ खे मोकिलाणी ॾेई रुख़सत कयो। जॾहिं नंद उतां उथी पंहिंजे घर थे वियो तॾहिं वासुदेव संदसि अचण जी ख़बर ॿुधी गॾिजण लाइ जमुना किनारे ते आयो ऐं नंद जीअ खां ख़ुशी खे रियाफ़त पुछी चयो त हे नंद जी, तव्हां जहिड़ो ॿियो को बि मुंहिंजो मिटु नथो ॾिसां। जॾहिं राजा कंस जे दुखनि ॾियण करे मां पंहिंजी स्त्री गर्भ वारी तव्हां वटि मोकिली ऐं उनखे उते पुटु ॼाओ जिन जी पालना तव्हां मूं खां वधीक कई,
ऐं मां राजा कंस जे डप खां उन्हनि जी का बि ख़बरचार न वरिती आहे। सो तव्हां जा मूं ते वॾा एहसान आहिनि। उन्हनि जी अयूज़ मां जेकॾहिं सॼी उमिरि तव्हांजी शेवा करियां त बि पुॼी न सघां, ऐं तव्हांखे पुटु थियण जी ॻाल्हि ॿुधी मूंखे ॾाढी ख़ुशी थी। ॿुधायो त यशोदा तव्हांजी स्त्री ऐं बालक श्री कृष्ण ऐं सभु गायूं ख़ुशि परसन आहिनि ऐं गोकुल में गायनि जे चरण जो चङो थियो आहे। इहा प्रीत भरियल ॻाल्हि ॿुधी नंद चयो, तव्हांजी कृपा सां बलराम ऐं ॿिया सभई ख़ुशि ऐं परसन आहिनि। उन जे पैदा थियण पुठियां मूंखे बि पुटु थियो, पर कंस तोखे दुख ॾेई तुंहिंजे बालकनि खे मारायो। इहो हाल ॿुधी मूंखे ॾाढो दुख थियो आहे, पर छा कजे, कंहिंजो वस हली नथो सघे। इहो ॿुधी वासुदेव चयो त ए मित्र, ब्रह्मा जेके मुंहिंजे नसीब में लिखियो आहे सो कंहिं बि रीति मिटिजी नथो सघे। संसार में जनम वठी केरु दुख नथो पाए। तव्हीं मुंहिंजा वॾा अज़ीज़ आहियो, तंहिं करे मां पंहिंजी ऐं तव्हांजी औलाद में कुझु बि फ़र्क़ु नथो सम्झां, पर हिननि ॾींहंनि में राजा कंस ॾाढा ज़ुल्म करे रहियो आहे, जो हिन वक़्त जा पैदा थियल बालक मारायो थो छॾे। हाणे तव्हां हेॾां आया आहियो ऐं राक्षस चई तरफ़ें पिया घुमनि ऐं बालकनि खे पिया ॻोल्हीनि। ईअं न थिए जो को बि राक्षस गोकुल में वञी नुक़सान करे, ऐं तंहिं खां सवाइ पूतना बि अॼु ब्रिज ॾांहुं वेही आहे। तंहिं करे अवी जल्द पंहिंजे घर हलिया वञो, मतां को अनर्थ थी पवे। तव्हां पंहिंजी ताक़त आहर पंहिंजी ऐं मुंहिंजे पुट जी संभाल कंदा रहिजो। अॻिते जेका परमेश्वर जी इच्छा। वरी जॾहिं बि वज मिले त दर्शन ॾिजो। इहा ॻाल्हि ॿुधी नंद वासुदेव खां मोकिलाए ग्वालनि समेत गोकुल ॾांहुं हलियो ऐं हलंदे वक़्तु चयाईं, करियां वेनती हाण भुलिजो न कंहिं बात, अचो मखण पिरब साण करे मिलजो मूं हर तात। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 5 अध्याय संपूर्ण थियो। अगर तव्हां सभिनी हरि भक्तन खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तन सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।